Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. इस्लामाबाद में दानिश यूनिवर्सिटी 190 मिलियन पाउंड की लागत सां ठही रही है। 100 एकड़ ज़मीन बि मुक़दस करे छॾी आहे। अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां मौजूदा चीफ जस्टिस जया अफरीदी जो रक़म क़ौमी नाणे में मुंतक़िल कराइण ते थोराइतो आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में दानिश यूनिवर्सिटी जे पीड़ जो पत्थर रखण वारी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त दानिश यूनिवर्सिटी जो मरकज़ी नुक़्तो रिसर्च डेवलपमेंट ऐं अप्लाइड साइंसिस हूंदो। मॉडर्न साइंसिस के हवाले से अड़ी का भी पाकिस्तानी यूनिवर्सिटी मुझे ज़हन में ना है जैसे दुनिया की बेहतरीन यूनिवर्सिटियों से भेटाए सके। चइनी सूबन जा बार दानिश यूनिवर्सिटी में तालीम हासिल कर सकता, दाखिला रुगो मेरिट ते मिलंदी। एहसन इकबाल चयो त दानिश यूनिवर्सिटी 190 मिलियन पाउंड में ठाहे रहा आहियूं। रक़म पाकिस्तानी अवाम की मिल्कियत हुई। गुज़िरियल हुकूमत बदकिस्मती से रक़म अवाम का खसे वरती हुई। पाकिस्तान लाइ अमेरिका के सफ़र से पाबंदी जो ख़दशो। अमेरिका 43 मुल्कन के शहरन की सफ़री पाबंदी की लिस्ट तैयार कर वरती। अमेरिकी अखबार मूजिब पाकिस्तान समेत 10 मुल्क ऑरेंज लिस्ट में शामिल। ऑरेंज लिस्ट में शामिल मुल्क की शहरन इमिग्रेंट और सियाती वीज़ा महदूद किया वेंदा। लिस्ट में शामिल मुल्कन के कारोबारी मुसाफ़िरन के शर्तन से गॾु अमेरिका में दाखिला की इजाज़त ॾिनी वेंदी। अफगानिस्तान, भूटान, क्यूबा, लिबिया, उत्तर कोरिया, सूडान, सोमालिया, वेनेज़ुएला और यमन के शहरन ते अमेरिका में दाखिल थियण ते मुकम्मल पाबंदी जो ख़दशो। IMF पाकिस्तान से $70 अरब कर्ज प्रोग्राम ते जायजे लाइ ॻाल्हियुनि बाद पधिराई जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान मौजूदा कर्ज प्रोग्राम ते सख़्ती सां अमल दरामद कयो आहे। ॻाल्हियूं हाकारी रहियूं। स्टाफ लेवल मुआहदे लाइ निमाया अॻुभराई थी आहे। कर्ज प्रोग्राम के शर्तन ते सख़्ती सां अमल दरामद कयो आहे। पाकिस्तान हुकूमती कर्जन के घटि करण लाइ सख़्त माशी कदम खया आहिनि। पाकिस्तान के मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ इम्कानी तौर फंड्स फराहम करे सघजनि था। ॻाल्हियुनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ वर्चुअली ॻाल्हियूं जारी रखंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ईंदड़ हफ़्ते नतीजा ॾींदड़ ॻाल्हियुनि लाइ IMF सां मुशावरत थींदी। IMF सां ॻाल्हियुनि में घणी अॻुभराई थी आहे। IMF जे प्रोग्राम ते अमल दरामद बहितर नमूने थी रहियो आहे। सिंध में पानी की शदीद खोट। सिंध के आपाशी खाते गुड्डू, सखर और कोटड़ी बिराजन ते मजमूई पानी खोट 46 ॾाही 5 सैकड़ो डिक्लेयर करे छॾी। सखर बिराज वटि पानी खोट 61 ॾाही 7 सैकड़ो थी वई। सखर बिराज जो मथां वकिरो घटिजी 18,200 क्यूसेक ते अची वियो। पानी की खणत घटाए रुगो 11,490 क्यूसेक कई वई। गुड्डू बिराज ते पानी जो मथां वकिरो 22,498 क्यूसेक ऐं कोटड़ी बिराज वटि रुगो 5,140 क्यूसेक रिकॉर्ड। इरसा पारां बि सिंध ऐं पंजाब में पानी खोट 41 सैकड़ो डिक्लेयर। तरबेला डैम में मथां पासे पानी वकरन में मामूली वाद बाद स्टोरेज शुरू कई वई। पानी सतह 1405 फुट थी वई। सिंधु दरिया ते 6 किनालनि जी अदावत ख़िलाफ़ संजी तहरीक जारी। सन में SUP जे सॾ ते 2 किलोमीटर पैदल मार्च करे किनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। मार्च में जसकम शिया उलमा काउंसिल JUI समेत ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि समेत आबादगार वॾे अंग में शरीक। सिंजोरो में भी नौजवान इताद पारां तकरारी किनालनि ख़िलाफ़ रैली कढी वई। ॻोठ जाफ़र लगारी खां बैग स्टॉप ताईं रैली कढी। सांगड़ शदादपुर मेन रोड ते 1 कलाक ताईं धरणो हंयो वियो। पानी ते झेड़ो नामंज़ूर जा नारा। हाला में भी तकरारी किनालनि ख़िलाफ़ एहतजाज। हाला पुराणा खां पिकनिक पॉइंट ताईं रैली कढी सिंधु दरिया के गुलनि की भेटा पेश कई वई। सजावल जूणे जो फरीदाबाद, दाद लगारी ऐं अखरी चौदगी में भी तकरारी किनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया ते 6 किनाल ठहण बाद सिंध जी लख एकड़ ज़मीन बंजर ऐं सिंध तबाह थी वेंदी। सिंधु ते को भी किनाल मंज़ूर नाहे। सिंध दुश्मन मनसूबा फौरी तौर ते बंद कया वञनि। जरवार में सेप्को अमलदारनि ऐं पुलिस ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं धरणो। ॻोठ मीरल गबोल में 2 ॾींहं अॻु कार्रवाई दौरान घरनि खे बाहि ॾियण ख़िलाफ़ शहर मुकमिल तौर ते बंद। मुतासिर ॻोठाणनि समेत सियासी समाजी धुरियुनि पारां रैली कढी धरणो हंयो वियो। मुतासिर ॻोठाणनि चयो आहे त 2 ॾींहं अॻु सेप्को अमले ॻोठ मीर गबोल में कार्रवाई दौरान घरनि खे बाहि ॾिनी। औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो वियो। केस बि असांजे मथां दाख़िल कया विया आहिनि। धरणे बाद ॻोठाणनि जलूस जी शक्ल में जरवार थाणे ते पहुची सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी। ऐं डहरकी में SHO ऐं ASI मुबैना रिश्वत जे पैसनि ते विढ़ी पिया। वीडियो वायरल। SSP घोटकी नोटिस वठंदे SHO ऐं ASI खे मुतल करे छॾियो। SHO मजीद सदायो ऐं ASI खैर मोहम्मद लगारी विच में मुंहमारी थी हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाए पिया। वायरल वीडियो में ASI खैर मोहम्मद लगारी चई रहियो आहे त खेसि क़ुरान खणायो। SHO रेड़नि वारनि खां 200 रुपया वठे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां आहियां काज़ी राबेल। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।